अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं मोहम्मद यासीन है। तव्हां ॾिसी रहिया आहियो मोहम्मद यासीन यूट्यूब चैनल। तो दोस्तों जो कि इन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि सिंधु जे तमामु बहितरीन डायरेक्टर्स इमरान चांडियो जी कहानी। तो दोस्तों वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां हिकिड़ी तव्हांखे रिक्वेस्ट कंदुसि, जेकर अञा ताईं असांजे चैनल खे तव्हां सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे ऐं घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कजो। तो अचो तो दोस्तों आउं तव्हांखे इमरान चांडियो जी कहानी ॿुधायां। दोस्तों जीअं त इमरान चांडियो जेको पहिरियां रहंदो हुयो दादू शहर में, ऐं हाणे हुनजी जेका राश आहे उहा आहे कराची शहर में, ऐं हिन 2004 खां पंहिंजे सिंधी शोज़ में कमु करणु शुरू कयो। दोस्तों जीअं त इमरान चांडियो सिंध जो हिकिड़ो तमामु बहितरीन राइटर ऐं डायरेक्टर आहे, ऐं हिन काफ़ी सारा सॉन्ग्स ठाहिया आहिनि, ऐं हिन जा जेके सिंध टीवी ते प्रोग्राम आहिनि उन्हनि जो ई डायरेक्टर्स बि थी चुका आहे। दोस्तों जीअं त इमरान चांडियो खे पंहिंजे कमु करण सां हिनखे पंहिंजी तमामु घणी इज़त ऐं शोहरत बि पिणु मिली आहे। दोस्तों जीअं त इमरान चांडियो जेको आहे हिनखे पंहिंजे सुठे कमु करण सां हिन सिंध टीवी तां काफ़ी एवॉर्ड बि पिणु हासिलु कया आहिनि। दोस्तों जीअं त इमरान चांडियो सिंध टीवी जो मैनेजर बि हाणे पिणु थी चुको आहे। तो दोस्तों हीअ हुई अॼु जी वीडियो। उम्मीद थो कयां त अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि आई त वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। तो दोस्तों इसी ताईं ॾींदा मोहम्मद यासीन के इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।